नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त ڀرياسٽي में खबर ॾींदा। ڀرياسٽي प्रेस क्लब ते हैदराबाद जी अदालत में प्यार जो परणो कंदड़ जोड़ो नोशھروفيروز वासी नोजवान ارسلان اعظم भोटो ऐं नवाब शाह वासी नारी मुर्सलैन बुर्दी एहतजाज कंदे दायो त असां 3 महीना अॻु हैदराबाद जी अदालत में पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पसंद जो परणो कयो आहे, जंहिं खां पोइ नारी जो पीउ अब्दुल करीम बुर्दी, नौजवान जो चाचो शहजादो भोटो, हाकिम ऐं ॿिया असांजे जान जा दुश्मन बणिजी असांखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त नारी मुर्सलैन बुर्दी जा वारिस असांजे घरनि ते हमला करे रहिया आहिनि। असां हर वक़्तु सख़्त ख़ौफ़ में मुब्तला आहियूं। हिननि ख़ुदशो ज़ाहिर कयो त असांजा माइट असां ॿिन्ही खे मारणु चाहिनि था। हिननि IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP नोशھروفيروز समेत ॿियनि वसावारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी कंहिं तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।